आज नवाज़ न्यूज़ में भरी कार आवां संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। कराची के इलाइक़े सदर में अब्दुल्ला हारून रोड ते वाक़े को ऑपरेटिव मार्केट में बाहि लगण सबब 50 खां वधीक दुकान ऐं गोदाम सड़ी विया। समूरे शहर जे फायर ब्रिगेड, फायर टेंडर ऐं पाक नेवी जी टीमुनि केतिरनि कलाकनि बाद बाहि ते ज़ाब्तो आंदो। कूलिंग जो अमल जारी। फायर ब्रिगेड के इख्तियारनि मूजिब कूलिंग जे अमल में वधीक कुछ कलाक लॻी सघनि था। अब्दुल्ला हारून रोड खे ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो। पाकिस्तान में कोरोना वधीक 6 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। 240 नवां केस रिपोर्ट। 24 कलाकनि दौरान कोरोना जा कारी केसिस जी शरह 0.73% रही। NCOC मूजिब फ़ौतियुनि जो अंग 28,612 थी वियो। मजमूई केस 12,79,876 ताईं पहुची विया। फ़ाल केसिस जो अंग 22,791 आहे। कंबर जी सब जेल में कैद गैर कानूनी हथियार रखण जो केस जवाबदार मुबैना तौर नशो वापराइण सबब फौत थी वियो। जेल इंतजामिया मूजिब फौती शिराज बुलेदी ॻोठ घटड़ जो रहवासी हो ऐं नशे जो आदी हो। दरिया खनबरी में मुराद शाह बुखारी चौक ते हथियारबंद नथा मारिजी वियल जस्कम अगवान ख़ालिद पल जो क़त्ल केस 4 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। मक़तूल जे भाउ जी फ़रियाद ते दाख़िल FIR में 3 सुञातल ऐं 1 अणॼातल जवाबदार नामज़द। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। सालेपट भरसा ॻोठ सोभो महरवट रोड हादसे में ज़ख़्मी थियल शख़्स फौत थी वियो। ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थियल मुश्ताक मीनाणी ज़ख़्मियुनि असूर नसंद अस्पताल में दम ॾिनो। ज़ख़्मी करम हुसैन रिंद जो इलाज हलंदड़ जामशोरो भरसा थर्मल पावर हाउस वटि इंडस हाईवे ते मुसाफ़िर कोच ऐं ट्रक में टक्कर। 14 ॼणा ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। खानपुर भरिसां 11,000 वोल्टेज जी तार मां करंट लॻण सबब नौजवान फौत थी वियो। फौती नौजवान यार मोहम्मद बंगलाणी जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। ऐं ऑस्ट्रेलिया न्यूज़ीलैंड खे 8 विकेटुनि तां आसानी सां शिकस्त ॾेई T20 वर्ल्ड कप जो नओं चैंपियन बणिजी वियो। दुबई में खेलियल फाइनल दंगल में ऑस्ट्रेलवी टीम न्यूज़ीलैंड पारां ॾिनल 173 रन्स जो हदफ़ आसानी सां 2 विकेटुनि जे नुक़सान ते पूरो करे वरितो। ओपनर डेविड वार्नर ऐं मिडल ऑर्डर बैट्समैन मिचेल मार्श जूं शानदार फिफ्टियूं केवी टीम जे फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट रुगो 2 विकेट्स वरितियूं। ॿिए कंहिं बॉलर बूटो न ॿारियो।